अस्सलाम वालेकुम, वेलकम टू माय यूट्यूब चैनल एक्सपर्ट वाजिद व्लॉग। तो आज हम अपने सेलिब्रेट कर रहे हैं कल्चर डे को और आपको भी साथ लेके जाएंगे। तो वीडियो शुरू करने से पहले मेरे चैनल को सब्सक्राइब करें ताकि हम आपसे ऐसे ही मिलते रहें। और शुरू करते हैं आज की वीडियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असांजो सकाफ़ती ॾींहुं आहे त असां पंहिंजे प्यारे दोस्त खां पुछंदासीं त हे ॾियारो कीअं मल्हाइजे। जी अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा मुसलमान भाइरो ऐं दोस्तो, अॼु ही सकाफ़त जो ॾिहाड़ो आहे। इन सकाफ़त जे ॾिहाड़े ते मां हिकिड़ो तव्हांखे मैसेज ॾियणु चाहियां थो, जेको असांजे सिंध जे अवाम जेको माना नियाणियूं बेपर्दा कयूं आहिनि या नियाणियुनि खे ॿाहिरि कढियो थो वञे या नियाणियूं बेपर्दा करे रोडनि ते रस्तनि ते, इहो बिल्कुलु अलाह ऐं अलाह जे रसूल मना कई आहे ॻाल्हि। ॿियो इहो न आहे त सिंध जी सकाफ़त इहे नियाणियुनि खे कढी नौजवाननि खे ॿाहिरि रोड ते रस्ते ते बेपर्दा कयो वञे, इहो न आहे सिंध जो ॾिहाड़ो। सिंध जो ॾिहाड़ो बिल्कुलु हर सिंधी माण्हूअ खे मल्हाइणु खपे ऐं सिंधी बाक़ाइदे ॾींहुं इहो मल्हाइजे त इहो मर्दनि जे लाइ आहे, औरतुनि लाइ न आहे। दोस्तनि सां गॾु अॼु कल्चर डे मल्हाईंदे अॼु दोस्त गॾु थियाऊं। जी वाह परियल अस्सलाम वालेकुम। असां जीअं त सिंधी ॾियारे जे ॾींहं ते गॾु थियाऊं पाण में ऐं असांखे ख़ुशी आहे त हीअ असांजो भलारो ॾींहुं आहे असांजे सिंध वारनि जो। ऐं ॾाढी ख़ुशी थी रही आहे असांखे पाण में सेलिब्रेट करण जे लाइ। असां हिते हिन वक़्तु गॾु आहियूं ऐं हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो